Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. पाकिस्तान में गिरफ्तार थियल भारतीय जासूस कुलभूषण यादव के केस में आलमी अदालत के फैसले ते अमल दरामद बाबत भारतीय सरकार के अदालती मुआवनत जो आखिरी मौक़ो। इस्लामाबाद हाई कोर्ट भारतीय हाई कमीशन का 24 जून ताईं जवाब तलब करे वरतो। बुधणी दौरान अटॉर्नी जनरल चयो त पाकिस्तानी हुकूमत के कातिल से का भी हमदर्दी नाहे। इं नाहे त हुकूमत भारत पोयां भजी रही है। भारतीय सरकार इंतजार करे रही है त पाकिस्तानी अदालत में केस खत्म थे। इंसाफ की आलमी अदालत से राब्तो किया वने। चीफ जस्टिस अतर बिनल्ला रिमार्क्स दींदे चयो त भारत पंहिंजो नुमाइंदो मुक़रर करे अदालत के बुधाए त हू छा था चाहिनि। भारत एतरी मुआवनत करे त इंसाफ की आलमी अदालत के फैसले ते अमल कीअं कराइणो आहे। बलोचिस्तान के इलाके ज़ोब भरसा पाक अफगान सरहद ते फायरिंग के नतीजे में 4 FC एहलकार शहीद 6 जख्मी। ISPR मूजिब कंडेदार तारू लगाइण दौरान सरहद पार अफगानिस्तान के इलाके में फायरिंग कई वई। FC एहलकारन की भरपूर जवाबी कार्रवाई। शहीद थियलन में सिपाही एहसानुल्लाह, नायक सुल्तान, हवलदार नूर जमान और सिपाही शकील शामिल। वज़ीर आज़म चए थो घबरायो न, आउं त अॻु ई घबराइजी वियो आहियां। सम्झ में नथो अचे त लॉकडाउन लाइ कहिड़ी शइ जो इंतज़ार कयो पियो वञे। अप्रैल में बैरल सूबाई ट्रांसपोर्ट बंदि करणु घुरिजे हा, असां देरि करे छॾी। वॾे वज़ीर मुराद अली शाह कोरोना की सूरत हाल ॻणितीअ जोगी करार ॾींदे चयो आहे त माण्हुनि जूं ज़िंदगियूं ख़तरे में आहिनि। वफ़ाक़ी सरकार कोरोना के कंट्रोल करण लाइ संजीदा कदम खणे। हाणे PTI एक मीटर भी ठाहे वरितो आहे त SOPs ते केतिरो अमल थिए थो। सिंध में कोरोना की सूरत हाल घणी बहितर नाहे। इस्लामाबाद में मीडिया से ॻाल्हाइण दौरान वॾे वज़ीर चयो त वोट्स की ॿीहर ॻणप बाबत इलेक्शन कमीशन जो फ़ैसिलो हैरान कंदड़ हो, तॾहिं भी फ़ैसिले के क़बूल कयो। सिंध में कोरोना जा केसिस धड़ाधड़ वधण लगा। लाड़कानो की चांडका अस्पताल में वधीक 2 मरीजन कोरोना विखे दम ॾेई छॾियो। मुसमा ज़मीरा और रजब के कुछ ॾींहं अॻु कोरोना सबब ICU मुंतकिल कयो वियो हो। सखडी सिविल अस्पताल में भी वधीक हिकु कोरोना मरीज़ हयाती विञाए वेठो। ल्यूक्स पार्क वासी 60 सालन के मक़सूद राजपूत के कोरोना सबब अस्पताल मुंतकिल कयो वियो हो। हैदराबाद में कोरोना जा केसिस तेज़ी से वधण बाद 20 मुख़्तलिफ़ इलाइक़नि में स्मार्ट लॉकडाउन। हैदर चौक, गाड़ी खातो और खोखर पाड़े में ॿिए ॾींहुं भी स्मार्ट लॉकडाउन लगल। लतीफ़ाबाद के रबियुल अवल चौक, यूनिट 6, 10 बरकत भाई टाउन और इस्माइल गोठ में शहरन की चुरपुर ते पाबंदी। कासिमाबाद के गुल लतीफ़ कॉलोनी, अनवर विलास, मारवी टाउन, अलमदार चौक, अल रहमान कॉटेजिस और ॿियनि इलाइक़नि ॾांहुं वेंदड़ रस्ता तोड़े घिटियूं सील। जेकबाबाद इंतजामिया हुकूमती हिदायतुनि के नज़रअंदाज करे मालपीड़ी लगाइण की इजाज़त ॾेई छॾी। मालपीड़ी में बिना मास्क के शहरन की रश, समाजी विथीअ वारो उसूल भी नज़रअंदाज। इंतजामिया की लापरवाही सबब शहर में कोरोना वधण जो ख़दशो। सिंगल डोज कैंसाइनो वैक्सीन जा 1,20,000 खाम डोज पाकिस्तान पहुंची विया। नेशनल हेल्थ सेंटर्स मूजिब वफ़ाक़ी सरकार तरफां वैक्सीन जा खाम डोज चीन का ख़रीद किया विया। वैक्सीन की तैयारी और पैकिंग पाकिस्तान में कई वेंदी। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर चयो आहे त गुज़िरियल ॾींहुं रिकॉर्ड 2 लख खां वधीक माण्हुनि खे वैक्सीन लगाई वई। रजिस्ट्रेशन कराइण जे अंग में भी इज़ाफ़ो थी रहियो आहे। हेल ताईं 50 लख खां वधीक माण्हुनि कोरोना वैक्सीन लाइ रजिस्ट्रेशन कराए वरिती। सिंध पब्लिक सर्विस कमीशन के IBA टेस्ट पास हेडमास्टर्स की अहलियत जांचण जो हुकुम। सिंध हाई कोर्ट में तोहिनी अदालत की दरख्वास्त ते ॿुधणीअ दौरान सेक्रेटरी तालीम चयो आहे त हेडमास्टर के उहिदे लाइ कमीशन जो इम्तिहान पास करण लाज़मी आहे। मसइले जो हल कढियो वियो आहे त सिंध पब्लिक सर्विस कमीशन मुलाज़िमनि की अहलियत की जांच पड़ताल कंदी। ईंदड़ ॿुधणीअ ते अदालत
आॾो तफ़सील पेश कया वेंदा। अदालत हेडमास्टर जी अहलियत बाबति रिपोर्ट तलब कंदे ॿुधणी 25 मई ताईं मुलतवी करे छॾी। सिंध हाई कोर्ट तरफ़ां कराची में गैर क़ानूनी तामीर रोकण में नाकामी ते सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ मथां कावड़ जो इज़हार। DGSBCA खे 24 मई ते ज़ाती हैसियत में पेश थी वज़ाहत ॾियण जो हुकुम। अदालत पंहिंजे हुकुम में चयो आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटीअ जो DG ॿुधाए त अदालती फ़ैसिलनि ते अमल छो न पियो थिए। ॿुधणीअ दौरान शहरी फुरकान चयो त नॉर्थ कराचीअ में गैर क़ानूनी अदावतूं जारी आहिनि। मुंहिंजे घर अॻियां बि ऊची इमारत तामीर कई वई। इख़्तियारनि तरफ़ां अदालती हुकुम ते को बि अमल न पियो थिए। कोशाब जे तक PP 84 में नंढी चूंड लाइ पोलिंग जारी। नवाज़ लीग जे मलिक मुअज़्ज़म शेर ऐं PTI जे अली हसनैन बलोच सूधो 8 उम्मीदवार मैदान ते लथल। अमन अमान लाइ पुलिस ऐं रेंजर्स मुक़रर। औरतुनि जी पोलिंग स्टेशन ते SOPs जी भञकड़ी समाजी विथी बरक़रार न रखी वई। पोलिंग बिना के वक़फ़े जे शाम 5 वॻे ताईं जारी रहंदी। हैदराबाद जे कोहसार आइसोलेशन वार्ड में कोरोना मुतासिर जवाबदार हथ कड़िन सूधो फरार। कोरोना मुतासिर जवाबदार जे फरार थियण वारे वाक़िए पुलिस ऐं इंतज़ामिया जी कारकर्दगीअ जा पोल पधरा करे छॾिया। पुलिस ज़रिए जो चवणु आहे त जवाबदार गुलाम रब्बानी खोसो गुज़िरियल ॾींहुं इफ़्तारी जे वक़्तु फरार थी वियो हो। वाक़े बाद पुलिस में थरथलो। कोरोना मुतासिर जवाबदार जी ॻोल्हा जारी। GOR थाणे जी पुलिस जवाबदार खे फुर ऐं चोरीअ जे इल्ज़ाम में गिरफ़्तार कयो हो। 2 ॾींहं अॻु कोरोना रिपोर्ट पॉज़िटिव अचण बाद जवाबदार खे आइसोलेशन वार्ड मुंतक़िल कयो वियो हो। छोर भरिसां मदरसे में राशन विरहाइण दौरान मुबैना तौर इतफ़ाक़ी गोली लॻण जे नतीजे में हिकु ॼणो मारिजी वियो। 2 ॻोठाणा ज़ख़्मी। मदरसे ते मुक़रर गार्ड जे हथ में रखियल बंदूक मां ओचितो गोली छुटी वई। राशन वठण लाइ पहुतल पीरसन आदम शेख गोली लॻण सबबि मारिजी वियो। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त वाक़ियो राति देरि सां पेश आयो। इतलाह मिलण बावजूदि पुलिस कार्रवाई न कई। पीरसन जो लाश वारसनि हवाले ऐं ज़ख़्मी इस्पताल मुंतक़िल। करमपुर वेझो नापरकोट थाणे जी हद मां 2 ॼणा अगवा। ॻोठ मोहरो माड़ी मां हथियारबंद बशीर ऐं निज़ाम चाचड़ खे अगवा करे विया। मुग़िमिन जी बाज़ाबीअ लाइ वारिसनि जो इंडस हाईवे ते धरणो। करमपुर लाड़े वटि धरणे सबबि रोड ॿिन्ही पासनि खां बंदि। कंधकोट शिकारपुर रोड ते गाॾियुनि जूं कतारूं लॻी वयूं। मुग़िमिन जे वारिसनि जो चवणु आहे त 2 नौजवान होटल ते पोरियो कंदा आहिनि। खेनि ॻोठ ॿाहिरां अगवा कयो वियो। पीरगोट पुलिस 1 हफ़्तो गुज़रण बावजूदि 2 ॿारनि सूधो अगवा थियल औरत खे बाज़ाब कराइण में नाकाम। धाड़ियल मुसमात शबनम लोडो संदसि धीउ अलीशा ऐं भाणे जे असद अली खे अगवा करे विया। धाड़ियलनि तरफ़ां 50 लख रुपया भुंग घुरण ते औरत जा वारिस परेशान। वारिसनि जो चवणु आहे त पुलिस औरत ऐं 2 ॿारनि खे बाज़ाब कराइण लाइ कख भञी बीणो न कयो। ग़रीब हुजण सबबि भुंग जी रक़म अदा नथा करे सघनि। वारिसनि तरफ़ां औरत ऐं 2 ॿारनि जे क़त्ल थियण जो ख़दशो ज़ाहिर। लखी गुलाम शाह भरिसां ॻोठ अलह ॾिनो। माछी में नींगर जो तशदुद थियल लाश हथ। पुलिस मामले खां अणॼाण लाश जी 10 वरहनि जे गुलाम सरवर माछी तौर सुञाणप। हैदराबाद भरिसां सब्ज़ी मार्केट वटि पीरसन जो लाश हथ। इतलाह ते पुलिस पहुची लाश इस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त लाश पीरसन जो लॻे थो। पोस्टमार्टम बाद मौत जा कारण मालूम थी सघंदा। खिबरो भरिसां ॻोठ महबूब राजड़ में 5 ॿारनि जे पीउ फाहो खाई आपघात करे छॾियो। वारिसनि जो चवणु आहे त पहलाज कोहली घरू परेशानियुनि सबबि इंतिहाई क़दम खयो। पुलिस इस्पताल में ज़रूरी कार्रवाई बाद लाश वारिसनि हवाले करे छॾियो।
न्यू सईदाबाद भरिसां शाख में भेंजण दौरान नींगर बुॾी वियो। ॻोठाणनि ऐं मक़ामी टोबुनि तरफ़ां नींगर बिलावल सोलंकीअ जी ॻोल्हा जारी। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त नींगर दोस्तनि सां गॾु शाख में भेंजी रहियो हो त उन पाणीअ में वञण सबबि बुॾी वियो। ऐं ठरी मीरवाह में वाट वेंदड़ छोकिरियुनि खे मोबाइल नंबर ॾींदड़ जवाबदार सोघो। पुलिस जवाबदार अदनान मांडण खे गिरफ़्तार करे लॉकअप में बंदि करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त हैदरी पाड़े में जवाबदार वाट वेंदड़ छोकिरियुनि खे ज़बरदस्ती मोबाइल नंबर ॾींदो हो। ट्रेसिंग ज़रिए जवाबदार खे गिरफ़्तार कयो वियो। इलाइक़े जी नारिन बि जवाबदार जी सुञाणप कई। पुलिस मामले जो केस दाख़िल न कयो।